नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में खबर ॾींदा हलूं त लाड़काणे शहर जे नज़ीर मौला जा रवासी दादू कोर्ट में पसंद जो परणो कंदड़ जोड़ो मसामात रीमा ही हाजी मोहम्मद खावड़ ऐं नौजवान अमजद पुट गुलाम सरवर जागराणी नेशनल प्रेस क्लब मोरो पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां 4 महीना पहिरीं मोबाइल फोन ते ॻाल्हाइण दौरान हिक ॿिए खे पसंद कयोसीं। असांजो फोन ते राब्तो हलंदड़ हो। जॾहिं त नारी मसामात रीमा खावड़ चयो त मुंहिंजा माइट शादी ते राज़ी न हुआ, तंहिं करे मजबूर थी घरां निकिरी पसंद जो परणो कयो। को ॾोह कोन कयो। हिन चयो त हाणे असांजा माइट जंहिंमें मुंहिंजो पीउ मोहम्मद खावड़, भाउ अलण ख़ालिद बख्शल ख़ालिद ऐं हुनजो पीउ हाजी मोहम्मद, जॾहिं त वॾेरो सुराई लियाकत खावड़ वेरी बणिजी विया आहिनि। असांखे क़त्ल करण लाइ ॻोल्हा करे रहिया आहिनि। असां मथां रहमतपुर थाणे ते केस दाख़िल कयो। जॾहिं त दादू कोर्ट में पसंद जो परणो कंदड़ नौजवान अमजद अली जागराणी चयो त असीं प्यार जो परणो कयो आहे, को ॾोह न कयो आहे। मुंहिंजी ज़ाल जा माइट पीउ भाउ मूं समेत मुंहिंजे घर भातियुनि खिलाफ़ कूड़ो केस दाख़िल कराए ऐं नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं पिया ॾियनि। जॾहिं त जोड़े वधीक चयो त असांखे जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिननि IG सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणे खे अपील कंदे घुर कई आहे त असां मथां कूड़ो केस ख़तम करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।